नादरीन बडाणी में अहम खबर आयो असां शेयर कंदा आहियूं त बडाणी शहर में गवर्नमेंट गर्ल्स मिडल स्कूल गुज़रियल केतिरे ई अरसे खां बंद पियल आहे। स्कूल में मुक़रर अमलो घर वेठो पगारूं खणण लॻो आहे। किरोड़े रुपयनि जी लागत सां तैयार थियल गर्ल्स मिडल स्कूल जी इमारत में मुक़रर अमले जी बेध्यानी सबब सफ़ाई सुथराई न हुजण करे स्कूल गंद किचरे में तब्दील थियो आहे। इमारत में लॻल दर दरियूं ऐं ॿियो सामान बि बाअसर उस्तादनि मिली भगत करे विकिरो करे छॾियो आहे। समें शागिर्दनि जी तालीम दाव ते लॻल आहे। DC कश्मीर तोड़े DO कश्मीर बि ख़ामोश आहिनि। उन हवाले सां वधीक ॾिसूं था बडाणी मां केहरदीन भुट्टो जी ही तफ़सीली रिपोर्ट। हुकूमत तालीम जूं वॾियूं दावाऊं कंदी आहे, पर हिते तालीम जो बेड़ो ही ॿुॾल नज़र अची रहियो आहे। ही आहे बडाणी शहर जो गवर्नमेंट गर्ल्स मिडल स्कूल जेको गुज़रियल केतिरनि ई सालनि खां बंदि पियल आहे। गर्ल्स मिडल स्कूल जो मुकमिल अमलो घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि ऐं हिन टाइम गर्ल्स मिडल स्कूल खंडरगाह बणियल नज़र अची रहियो आहे। सुञाण दुरनि मुताबिक़ त हिन गर्ल्स स्कूल जी इमारत जो तामीराती कमु 2011 ईस्वी में जारी कयो वियो हो, जेको 2013 ऐं 2014 ईस्वी में मुकमिल तैयार थी वियो हो, जेका कुझु टाइम गर्ल्स मिडल स्कूल खे बरक़रार रखंदे बडाणी शहर जे कुझु मासूम नियाणियुनि खे इल्मु ॾिनो वियो। पर अफ़सोस जो हिन टाइम बडाणी शहर जो ही किरोड़े रुपयनि जी लागत सां तैयार थियल गर्ल्स मिडल स्कूल जी इमारत लावारसी जो शिकार बणियल आहे। अचो त शहरियुनि खां पुछूं वधीक हू गर्ल्स स्कूल जे हवाले सां छा था ॿुधाइनि। ही जेको स्कूल आहे उहो गर्ल्स स्कूल आहे। असां वटि नियाणियुनि जी जेकी तालीम जी शरह आहे उहा त सफ़ा आई आहे, 0 पॉइंट ते बीठी आहे। उनजी वजह सरकार जी जेका बेध्यानी आहे, जेको तालीम ते ध्यानु नथा ॾियनि, इन जे करे असां वटि जेको आहे इहो तालीम जी जेकी शरह आहे तमामु हेठि सिते ते हली वई आहे। हिन वक़्तु सॼी दुनिया में जदीद टेक्नोलॉजी ज़रिए तालीम हासिलु कई पई वञे। मर्दनि समेत नियाणियुनि जी जेकी तालीम आहे उहा बि उन सां ई गॾोगॾु हले थी पई। पर असां वटि जेको मामिलो आहे उहो थोरो ॿिए अंदाज़ में आहे। हिते जेको करप्शन जो जेको राज आहे उहो हिते क़ाइमु आहे। हिते जेको बाअसर माण्हुनि जो जेको रुझान आहे उहो हिते वधीक आहे। इन जे करे असांजा ॿिया जेके खाता आहिनि उन समेत तालीम जो जेको खातो आहे बि उन्हनि जे वर चढ़ियल आहे। अॼु ही जेको स्कूल तव्हां ॾिसो था पिया, उन स्कूल जो बि हाल उन करप्शन ऐं बाअसरनि जे करे जेको आहे असुर रसूख़ जे करे ई इहो आहे। तव्हां ॾिसंदो त जेकी बिल्डिंग आहे हिन में तयारु त कई सालनि खां थियल आहे, पर दर दरियूं बि उन जूं पटिजी वियूं आहिनि। अमलो न आहे, चौकीदार न आहे, मास्तर न आहिनि जेके तालीम ॾियनि। इन जे करे जेके नियाणियूं आहिनि जेके तालीम लाइ तयारु आहिनि उहे इन मास्तराणी न अचण जे करे जेको आहे प्राइवेट स्कूलनि में पैसा भरे करे जेको आहे उते तालीम हासिलु करनि थियूं पियूं। महीने जा 500 700 जेको आहे भरे करे जेको आहे उते तालीम हासिलु करनि थियूं पियूं। उनजो सबबु इहो आहे जो हिते जो जेको अमलो आहे, जेको ड्यूटी अमलो आहे उहो ग़ाइबु आहे। DC DO हुजे, इहे सभु जा सभु इन करप्शन में ऐं बाअसरनि जे तरफ़ां जेको आहे असर रसूख़ सबबु जेको आहे ख़ामोश थिया वेठा आहिनि। अमले खां कुझु पुछाणो बि न आहे। हिन वक़्तु जदीद दौर आहे जेको आहे फिंगर प्रिंट सिस्टम आहे। उन फिंगर प्रिंट हुजण जे बावजूद बि जेको आहे अमलो ग़ाइबु आहे। इहो यकीनन बाअसरनि जे असर रसूख़ सबबु ऐं जेको आहे करप्शन सबबु आहे। सो त इहो ई चवंदासीं सॼी सिंध जी तालीम जो जेको ॿोड़ियो पियो वञे उहो हथ सां ॿोड़ियो पियो वञे। ॿुधायो पियो वञे त मुक़ररु थियल टीचर्स ऐं हेड मास्टरनि समेत पटेवाला बि बाअसर माण्हू आहिनि जन स्कूल जूं दर ऐं दरियुनि समेत ॿिया बि क़ीमती सामान विकिरो कया आहिनि ऐं शहरियुनि पारां काफ़ी भेरा आला अमलदारनि खां शिकायतूं कयूं वयूं आहिनि, पर उन बावजूद बि कंहिं बि आला अमलदारनि पारां को बि तहरुक नाहे वरितो वियो। त इहो ॿुधाइजो त हीउ जेको गर्ल्स स्कूल आहे कंहिं क्लास खां शुरू आहे? साईं स्कूल तव्हां बिल्डिंग तव्हांजे साम्हूं आहे। 6 खां वठी गर्ल्स स्कूल इहो शुरू थिए थो, यानी मिडिल स्कूल आहे गर्ल्स जो। त इन बिल्डिंग जी तव्हां हालत पाण ॾिसी सघो था त इन बिल्डिंग में गंद पियल आहे, हिन महिल खंडर बणियल आहे। हिन में मुलाज़िम बि आहिनि, हेड मास्तरियाणी बि आहे। उन बावजूद उहा हेड मास्तरियाणी 1 महीनो हाज़िरी खां बाद में वरी हिते उन जो अचण ई न थियो आहे। त ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं इदारो गवर्नमेंट रिलाइज़ करे थी त उन खां बाद में उन जे अंदरि मुलाज़िम हूंदा आहिनि, चौकीदार हूंदा आहिनि, सफ़ाई वारा हूंदा आहिनि, उस्ताद हूंदा आहिनि ऐं हेड मास्तरियाणी हूंदी आहे। त उहो सॼो जो सॼो अमलो ग़ाइबु आहे। हिन वक़्त में उहो अमलो छा, पर इन बिल्डिंग जो हाल तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु खंडर बणियल आहे।
त असां DC साहब खां DO साहब खां ऐं सरदार शाह साहब वज़ीर तालीम साहब खां इहो ई मुतालबो कंदासीं त महिरबानी करे असांखे ही इदारो ऐं ही स्कूल ठाराए ॾिनो वञे ताकी असांजूं नियाणियूं जेकियूं तालीम खां बिल्कुलु परे आहिनि उहा तालीम हासिल करे सघनि। तव्हां ॾिसो था त मुआशिरो जेको बणिबो आहे उहो औरत ऐं नियाणियुनि जे ज़रिए सां थींदो आहे। जेका तरबियत औरत ॾेई सघे थी उहो मर्द नथो ॾेई सघे। त नंढेला ॿार खे जेका तरबियत औरत ॾींदी उन जे मुताबिक़ ई उन जो मिज़ाज ठहंदो आहे। त इन जे करे असांखे जेकॾहिं मुआशिरो बहितर बणाइणो आहे त असांखे इदारा बहितर ॾिना वञनि ऐं जेके इदारा मौजूदु आहिनि उन्हनि जे अंदरि उस्ताद वग़ैरह ऐं जेको बि अमलो आहे उन में मौजूदु हूंदो त उहे ॿार पढ़ी सघंदा। त वधि में वधि असां DC साहब DO साहब ऐं वज़ीर तालीम सरदार शाह साहब खां इहो ई मुतालबो कंदासीं त असांखे हीउ इदारो ठाराए ॾिनो वञे ऐं रिपेयर कयो वञे ऐं जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पंहिंजी ड्यूटी ते जेको आहे त बरखियो वञे। ज़िले इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि तालीमी इदारा सालनि खां बंदि पियल आहिनि, जंहिं करे नियाणियूं तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। ॿुधाइजो त हीउ जेको गर्ल्स स्कूल आहे केतिरे अरसे खां ई ठहियल आहे हिते 15 सालनि खां वठी गर्ल्स स्कूल ठहियल आहे, बिल्डिंग उनजी ठहियल आहे, पर उन में मास्तरियाणियूं जेके मुक़ररु आहिनि उहे घर वेही करे पघारूं खणनि थियूं। असांजी नियाणियुनि जी जेकी तालीम आहे उहा तबाह थिए थी ऐं उहे जेकियूं मास्तरियाणियूं रखियल आहिनि या जेको बि हिते अमलो रखियल आहे उहे बासरनि जा माण्हू आहिनि। इन जे करे उहे बायोमेट्रिक सिस्टम ठहियल आहे, बायोमेट्रिक सिस्टम बि आहे। उन खां पोइ बि उहे घर वेही करे पघारूं खणनि थियूं। असांजी नियाणियुनि जी तालीम बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। असांजो UC बडाणी शहर आहे ऐं उन खां पोइ हिते इन जे करे थी सघे थो ध्यानु उन्हनि जो न आहे। असां पंहिंजो जेको बि अमलो आहे उनखे हिते मुक़ररु जेका बि आहिनि उन्हनि खे आणे करे असांजे नियाणियुनि जी तालीम बहाल कई वञे ऐं उन खां पोइ DC आहे या DO आहे जेका बि आहिनि असां उहे बि करप्शन में आहिनि ऐं इन जे करे वॾेरनि जा जेका माण्हू रखियल आहिनि सॼो जेको बि आहिनि उहे बिल्कुलु करप्शन जे वर चढ़ियल आहे। असांजो स्कूल 15 सालनि खां वठी बिल्डिंग ठहियल आहे, न उन में फर्नीचर आहे, न उन में ॾिसो दरियूं आहिनि, न दरियूं आहिनि, कचिरो ई पियो आहे। असां इन जे करे असां तालीम जो जेको बि वज़ीर आहे असां उनखे इहा मुतालबो आहे त हिते जेको बि अमलो मुक़ररु आहे उनखे स्कूल में आणे करे असांजे नियाणियुनि जी तालीम खे बहाल कयो वञे। शेरिन तालीम जे वज़ीर सरदार शाह DC कश्मीर मुनवर अली मठियाणी ऐं DEO कश्मीर खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन नोटिस वठी गवर्नमेंट गर्ल्स मिडल स्कूल बडाणी में मुक़ररु थियल टीचर समेत पूरे अमले खे स्कूल अचण ते पाबंद कयो वञे त जीअं मासूम नियाणियुनि जी तालीम तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन मोहम्मद उमर भुट्टो सां गॾु केरदीन भुट्टो, BTN न्यूज़ बडाणी।